पुराने सखर में ड्रेनेज निज़ाम नाकारा हुजण, बरसात जो पानी निकाल न थियण ऐं मेयर सखर अरसलान शेख पारां पुराने सखर के कच्ची आबादी में इलाइक़े वासियुनि खे कब्ज़ा खोर चवण वारे अमल ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि जो लैंसडाउन पुल वटि एहतजाज, धरणो, टायरनि खे बाहियूं। इन सिलसिले में पुराने सखर जो विस्फोट मोहल्ला, बकर चौक, पीरसादो रोड, रॉयल रोड समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ड्रेनेज निज़ाम नाकारा हुजण सबबि पानी जमा थी वियो। रहवासी सरापा एहतजाज, मच्छल शहरनि टायरनि खे बाहियूं ॾेई लैंसडाउन पुल लॻे एहतजाजी मुज़ाहिरो करे लाॻापियल इंतज़ामिया ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई ऐं मेयर सखर पारां पुराणी सखर के कच्ची आबादी करार ॾींदे रहवासियुनि खे कब्ज़ा माफ़िया चवण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई। इन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त हर भेरे बरसात खां पोइ विस्फोट मोहल्ला, बखर चौक ऐं ॿियनि इलाइक़नि में 3 खां 4 फुट पाणी जमा थिए थो ऐं सखर जो मेयर अरसलान इस्लाम शेख पुराणो सखर वासियुनि खे कब्ज़ा खोर चए थो, जॾहिं त सखर में 1 कलाक जी बरसात जो पाणी ॿ ॾींहं गुज़रण बावजूद निकाल नाहे थी सघियो। मुज़ाहिरीन पीपी चेयरमैन समेत पीपी मरकज़ी ऐं सूबाई क़यादत खां मुतालबो कयो आहे त मेयर सखर पारां पीपी जे वोटरनि ऐं सपोर्टरनि खे कब्ज़ा खोर चवण ऐं पुराणी सखर खे कच्ची आबादी करार ॾियण जो नोटिस वठंदे बीठल बरसात जे पाणी खे निकाल कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।